टोंक न सौ सिधो चो केड़ा साजा फल खराब इन अदाणी गाल आ सिद्धी प्यारा दिल में न कजे तवाने रोज रोज वे किला डमुरसु देखारिंदो केड़ी साई असा डाडो मुर्सी देखारी आ यार तहां पाण में छुता बिड़ो दिस न यार छ डाडो मुर्सी दा देखारियो प्यारा यार माफ कजे ये मैंने कपड़ा दिखणी दी पलंग दिखा दी तो त असां जे लाइ यार आज़ार मचायो आ थैंक यू प्यारा मां साईं एड़ी सत सुरी बुधाई सुविधा रखे जो मां बिहेवियर से जो रैंक था जो ये इतने बजे मां सेवा मां साईं अते डांडर डिजीज ए छापे मल कुकुड़ बणियो बीठो हुंदी खैरा प्यारा मूड ठीक करे हाणे जे सच था चवां इमरान के खार दी लगे हाने सरफराज के बदी आ केड़ो दो सरफराज जो तो कतारन जे करे तो छोरन में बदी ना है तो ताकत ही इंतजाम के जो छापना है हॉस्टल ते बाकी यार या त ना इंसाफ या बस ये छोकरन के अरेस्ट करे हलिया वना बेन के न बदी विया छड़ो सरफराज के छो अरेस्ट किया पर ते हुंदे बस कदे था चाहे एहतजाज न थे पर के तरीके से हरू हरू यूनिवर्सिटी बंद थे छा बना अरे मोए बचे सोजरा प्यारा यार दिल की प्यासे प्यारा प्यारा सर सर तो हमको घुरायो हाँ अचो वे थैंक यू सर मुई वहाँ के घुरायो पर हाँ तव्हां जो गुजरियल सेमेस्टर जो हिकिड़ो पेपर रहियल आहे न हाँ सर ऐं बीमार थी पई सर मां चाहियां थो त डे आफ्टर टुमारो तव्हां खां उहो पेपर वठी छॾियां भले सर हिकु ॿिए स्टूडेंट जो बि रहियल आहे कंहिंजो सर आमिर जो सो तव्हां परीहं ॿई गॾिजी पेपर ॾेई छॾियो हाँ सर मूं कल्ह ई तव्हांखे घुराइमि पई पर तव्हां मंसूर साहब जी ऑफिस में वेठा हुयो हाँ सर छा के पई डिस्कस कया ईअं वेठा हुआसीं सर कीअं लॻंदो आहे तव्हांखे मंसूर साहब सर मंसूर सुठो माण्हू आहे पढ़ाईंदमि सुठो आहे सर सुठो माण्हू त आहे पर जी ख़ैर छॾियो हिन ॻाल्हि खे ॾिसो न बाबा हिकु त तव्हां स्टूडेंट आहियो हितां जी ॻाल्हि हुते हुतां जी ॻाल्हि हिते सर आउं ईअं न कंदी आहियां ॾिसो तव्हां स्टूडेंट असांखे ॾाढा प्यारा आहियो असांजो कमु आहे तव्हांखे कांशियस करणु तॾहिं बि सर ॿुधायो न अलाए छा था चवणु चाहियो मंसूर जहिड़ा माण्हू ईअं साफ़ सुथरा ऐं वेल मैनर्ड लॻंदा आहिनि हूंदा आहिनि सर ईअं और बाबा तव्हां त सम्झो थियूं तव्हांखे लॻे थो ई मां सुञाणा मंसूर साहब खे हू सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं करे वॾा वॾा एग्ज़ाम्पल ॾेई ॿिए खे मुतासिर करण जी कोशिशि कंदो आहे बहरहाल तव्हां समझदार आहियो थैंक यू सर चङो सर मां हलां हाँ पोइ ठीकु आहे ओके ओहो मुंहिंजो रिसालो हिते पियो आहे हाँ, मैडम अचो वियो चङो सर चङो ॿुधो आहे वेकेशन पई थिए हा साईं ॻाल्हि कई त वीसी साहब वटि मीटिंग हुई बका साहब उते बि गुड़ कयो चई वेकेशन खां अॻु में एग्ज़ाम वठो वेकेशन न कयो पाण खणी न करे वञी वठे एग्ज़ाम्स असांजी वेकेशन छा लाइ थो विञाए सर वहाँ जी टेलीफोन है चेयरमैन साहब के कमरे में हाँ हलो मां अचां एक्सक्यूज मी मां टेलीफोन अटेंड करे जा
वरी केॾां आऊं आयसि तो वटि समोसा खाइण। तव्हां वियो समोसा ऐं चांहि घुरायूं था। छा ॻाल्हि आहे अॼु डिपार्टमेंट में मंसूर नज़र नथो अचे? आयो त आहे, सुबुह जो मूं ॾिठो हो। अरे राधा तव्हां किथे हुया? केॾो सुठो ड्रामो हले पियो टीवी ते। लॉन्ग प्ले न? हा ॾिठो हुयोसीं मैडम जे कमरे में। ॾाढो सुठो हुयो न, पर एंड ॾाढी ट्रेजिक हुयसि। पर नेचुरल त हुयसि न। हा नेचुरल त हुयो। शफी मोहम्मद शाह केॾी न सुठी एक्टिंग कई आहे न। हा ठीकु हो। हेलो हेलो तूं किथे घुमाई? सर दिलबर घुरायो। हाँ तोखे छो घुराई? अजीब ॻाल्हियूं पियो करे। अलाए कहिड़ियूं? छा पियो चवे? सर मंसूर जूं बुरायूं पियो करे। हाँ सर मंसूर जूं? हाँ जी तव्हां ख़बर न आहे हू कहिड़े क़िस्म जो माण्हू आहे? हीअं आहे हूअं आहे। पहिरीं सर मंसूर जहिड़ो थी त ॾेखारे। तूं केॾां? कुझु लाइब्रेरी मां किताब वठणा। हलूं समिझो। सीमा ई फरीदा नगर कोन थी हुजनि? अलाए रुई ख़बर हूंदी। सीमा त हिते ई हूंदी लाइब्रेरी में। बाक़ी फरीदा त ॻोठ वई आहे न। अच्छा शफ़ी केरु थींदो असांखे सलाह हुजण वारो त हीअं कयो हीअं न कयो। जेतिरो एजिटेशन कंदासीं त यूनिवर्सिटी बंदि थी वेंदी। भली बंदि थिए, असांखे परवाह आहे छा? जानी ॻाल्हि आहे सिधी, जेसि ताईं सरफराज़ खे न छॾींदा क्लास हलण कोन ॾिबा। बसि ॿियो को फ़ैसिलो क़बूल कोन्हे। सरफराज़ खे छॾणो पवंदो। न पहिरें वीसी साहब सां ॻाल्हाए ॾिसूं। छाजे लाइ ॻाल्हायूं हुन सां? हाणे असीं कोन ॻाल्हाईंदासीं वीसीअ सां, पाण अची ॻाल्हाए असां सां। हू की ॻाल्हाईंदो असां सां? वाह जो ॻाल्हाईंदो। 8 ॾींहं क्लास न हलियसि, ॾिस त छॾाए थो न सरफराज़ खे। पर छोकिरा बि रेजिस्ट कंदे जानी बैकआउट कराइण ते। केरु ईंदो साम्हूं? इहे शफ़िया राईंदा। पहिरें जनरल बॉडी कराए ॾिसूं, छोरनि जी मूड जी त ख़बर पवे। इहे न थी जो टे ॼणा मैदान में बीठा हुजूं। छोरनि जे मूड बूड खे न आहे ॾिसणो, ज़ोरी करणी आहे ज़ोरी, चाहे छा बि थी पए। जहिड़ो थियो त जहिड़ो बि कंदासीं। सर अवांखे सर घर वञणु घुरिजे। मुंहिंजो मतिलबु आहे रेस्ट करणु घुरिजे, किथे अवांजी तबियत वधीक न ख़राब थी वञे। न पापा न, अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। मुंहिंजी सॼी उमिरि विढ़ंदे गुज़री आहे। इहे ॻाल्हियूं मुंहिंजे लाइ नयूं न आहिनि। मूं हमेशह हिन अदारे लाइ, हितां जे उस्तादनि ऐं शागिर्दनि लाइ पंहिंजो पाण पतोड़ियो आहे, छेड़ा कया अथमि। जीअं ई जेका शइ सम्झ में आई अथमि, सा सच्चाई ऐं ईमानदारीअ सां चई ॾिनी अथमि। वधीक वसवारनि जे हथ में आहे हिन अदारे खे बोड़ीनि या पचाईनि। हींअर त झूना अची थिया आहियूं। पोइ त सर हाणे अवांखे त सर बिना माठ करणु घुरिजे। मुंहिंजो मतिलबु आहे रेस्ट करणु घुरिजे ऐं छॾियो जीअं वणे थी वञे कनि। सच त बाबा क़बर कंधीअ ताईं चइबो। आऊं पंहिंजे पुठियां ख़ामोशी छॾे वञणु नथो चाहियां। आऊं समीर जी मलामत बर्दाश्त करे न सघंदुसि। इहो त ठीकु आहे साईं, पर मां सम्झां थो त अवां जे क्रेडिट ते हाणे घणो कुझु अची चुको आहे। हींअर मां हुननि जाइलनि सां मथो न हणंदो, मिड़ी ख़ैर आहे। सभिनी खे इहा ख़बर आहे त अवां पंहिंजी समूरी हयाती हक़ ऐं सच लाइ विढ़िया आहियो। मौत ऐं ज़िंदगीअ जे विच में फ़क़ति हिकु शइ जो फ़र्क़ु आहे, उनखे महसूस कर। ख़ामोशी मौत आहे ऐं तहरुक ज़िंदगी। तूं मूंखे वक़्त खां छो थो मारणु चाहीं? न न सर,
मुझे मतलब ना है। मंसूर खे ख़बर हुई त संदसि अंजाम छा थींदो, पोइ बि हू नारे हणण खां न मुड़ियो। छा सरमद खे ख़बर न हुई त दारा शिको जो साथ ॾियण जी खेसि कहिड़ी सज़ा मिलंदी? तोखे ख़बर न आहे, सुकरात बि हिकु उस्ताद हो। जे हू कूड़ जे आॾो झुके हा त पंहिंजी ज़िंदगी बचाए थे सघियो, पर हुन मलामत वारी ज़िंदगीअ खां ज़हर जे प्याले खे तरजीह ॾिनी। छो? जी सर, तव्हां सही आहियो सर। आई एम सॉरी। तुंहिंजो नालो मंसूर आहे, पंहिंजे नाले जो पास रखजांइ। मूंखे तोमें वॾियूं उम्मीदूं आहिनि। आउं पंहिंजे पोयां ख़ामोशी छॾे वञणु नथो चाहियां। शरत इहो सुठो कयो जो शफ़ी खे हिते घुरायो अथई। हर भुरो एतिरो जज़्बाती बि न थिजे। बस यार, खारूं था ॼणनि त पोइ जज़्बाती थी था वञे। असां वञूं काॾे? हर को असां मां विॾूं थो कढे। असांजी चङाई को ॾिसे ई कोन थो त असां में बि का चङाई हूंदी आहे। अच्छा शफ़ी, कहिड़ा वे शफ़ी, हुकुम कयो। हुकुम न आहे, अर्ज़ आहे। ॾिस शफ़ी, तोखे त ख़बर आहे त सरफराज़ खे बेगुनाह वठी विया आहिनि। हा हा। छो? इहो त उन्हनि खां पुछणु घुरिजे जेके ॿधी विया आहिनि। पोइ असां हुनजी ॻिची था वठूं त तव्हां छो था रुकावट बणिजो? असां रुकावट नथा बणिजो यार, तव्हांखे ग़लति फहमी आहे। पोइ बाइकाट था करियूं त तव्हां छो था मुखालफ़त कयो? इन जा सबब आहिनि। असां त चऊं त सभिनी खे गॾु खणी हलो। यार इहो चवणु ॾाढो सवलो आहे, पर अमल वक़्तु को हूंदो आहे गॾु असां सां? असां त तव्हां सां गॾु हूंदा आहियूं। तव्हांजी ॻाल्हि आहे, मां ॿियनि जी ॻाल्हि थो कयां। बहरहाल सरफराज़ खे छॾिणो पवंदो, न त बाइकाट ज़रूरु थींदो। तुंहिंजी इन ई ॻाल्हि ते मूंखे एतिराज़ आहे, बाक़ी सभु ॻाल्हियूं तुंहिंजूं सही आहिनि। पर एतिराज़ छो आहे? इन करे जो सियासत ऐं ॾाढ मुर्सीअ में फ़र्क़ु आहे। असां जेको ज़ाती जहिड़ो कोन्हे जो बि ज़िद पुॼायूं, सभिनी खे एतमाद में वठिणो पवंदो। ॿी ॻाल्हि त एहतजाज में त सभु गॾु आहियूं, पर एहतजाज जो को ॿियो तरीक़ो कढणो पवंदो, बाइकाट न। हर 15 ॾींहं यूनिवर्सिटी बंदि कराए असां पंहिंजे लाइ तबाही जा दरवाज़ा पिया खोलियूं। सरफराज़ खे न छॾियुनि त फ़ैसिलो इहो ई रहंदो। अनवर, तुंहिंजो बि इहो ई फ़ैसिलो आहे?